कराची में ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। पीपी लेडीज़ विंग की मरकज़ी सदर फरियाल टालपुर की सदारत हेठि इजलास थियो। इजलास में पीपी सखर डिवीज़न के चूंडियल नुमाइंदनि शिरकत कई है। अवां खे आगाह कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ है। इजलास में सैयद कायम अली शाह, खुर्शीद शाह, मंजूर वसाण, मोहम्मद बख्शमहर, खालिद अहमद लुंड शरीक थिया। नफीसा शाह, जावेद शाह, जाम इकराम उल्लाह दारेजो, नौमान इस्लाम शेख, अली नवाज महर भी शिरकत के। इजलास में कायदे अवाम शेख जुल्फ़िकार अली भुट्टो के वर्सीअ के जलसे बाबत तैयारियुनि ऐं ज़िम्मेवारियुनि ते गुफ्तगू कई वई। पीपी लाड़काणो ऐं सखर डिवीज़न जा मेंबर सॼे मुल्क मां ईंदड़ जियालनि जी मेज़बानी कंदा। 4 अप्रैल ते सॼे मुल्क मां जियाला कायदे अवाम शेख जुल्फ़िकार अली भुट्टो के भेटा पेश कंदा। पाकिस्तान के खुशहाल ऐं जमहूरी मुल्क बणाइण वारे कायदे अवाम जे विजन ते शहीद मोहतरमा सॼी ज़िंदगी जाखोड़ कई। शहीद भुट्टो जे मिशन ते सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अमल करे रहिया आहिनि। इहो चवणु आहे फरियाल टालपुर जो। अवां खे आगाह कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। पीपी लेडीज़ विंग जी मरकज़ी सदर फरियाल टालपुर की सदारत हेठि इजलास थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आमिर सुप्रो खां। जी आमिर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल अली रज़ा, मां के बुधाइंदो पीपी सूबाई ख़वातीन जी मरकज़ी सदर फरियाल टालपुर की जेरे सदारत जो है ज़रदारी हाउस में आम इजलास थियो आहे। इजलास की सदारत पीपी जी अगवान फरियाल टालपुर है कई है। जैसे सखर डिवीज़न जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, उहिदेदार आहिनि, उन्हनि शिरकत कई है। जो है फरियाल टालपुर जो चवणो है तो इजलास में शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो जी 46वीं शहादत के मौके ते गढ़ी खुदा बख्श में एक वॾो जलसो जो है कयो वेंदो। उन जूं मुख़्तलिफ़ जेके अगवान आहिनि उन्हनि खे जेके आहे ज़िम्मेवारियूं ॾिनियूं वयूं आहिनि। इजलास में पीपी सिंध जो सदर निसार खोड़ो, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, जॾहिं त खुर्शीद शाह, उन सां गॾोगॾु मंजूर वसाण भी उन इजलास में शिरकत कई है। ज़ियाउल हसन लंजार पिण उन इजलास में मौजूद। इजलास में नफीसा शाह, जावेद इकराम उल्लाह, उन सां गॾोगॾु नुमान इस्लाम शेख, अली नवाज महर, जॾहिं त जनरल नुमान पिण शिरकत कई है। पीपी लेडीज़ विंग की अगवान फरियाल टालपुर जो चवणो है 4 अप्रैल से सिंध समेत पूरे मुल्क का जेके आहे जियाला गढ़ी खुदा बख्श पहुंचंदा ऐं शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो के किराजे अकीदत पेश कंदा। फरियाल टालपुर इहो भी चयो है तो सदर आसिफ अली ज़रदारी, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी भी पिण जेको आहे उन जेको आहे 4 अप्रैल जे जलसे में शिरकत कंदा। जॾहिं त कायदे अवाम शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो जो जेको मिशन आहे उनखे पूरो कंदा। पीपी चेयरमैन जी मरकज़ी जेकी अगवान है फरियाल टालपुर, उन जो चवणो है तो गढ़ी खुदा बख्श में 4 अप्रैल ते जेको आहे अवाम जो समुंड खुली पवंदो। जॾहिं त इहो भी चयो आहे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ अली ज़रदारी पिण जेको आहे उते शिरकत कंदा। यकीनी बणायो वेंदो ऐं ईंदड़ वेंदड़ जेके काफ़िला आहिनि गढ़ी खुदा बख्श पहुचंदा उन्हनि खे जेकी मुश्किलूं आहिनि उन्हनि जो जेको आहे पहिरियां ई हल कयो वञे ऐं उन्हनि खे बासहूलत गढ़ी खुदा बख्श 4 अप्रैल पहुचाइण जूं अॻुवाणनि खे पिण हिदायतूं कयूं आहिनि। वॾी महिरबानी आमिर।